नाज़िन पिंगलियो में वापारियुनि आम वाप जी शयुनि जा हथरादू अघ मुक़रर करे छॾिया आहिनि, जंहिं करे ग़रीब मज़दूर माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। पेश आहे गुल मोहम्मद वेढ़ो जी रिपोर्ट। पंगुरो शहर में वापारियुनि रोज़मर्रा जी शयुनि जा हथरादू अघ मुक़रर करे छॾिया आहिनि, जंहिं करे ग़रीब मज़दूर माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। पंगुरो में वापारियुनि अटो 2500 रुपया मण, खंडु 110 रुपया, गे 240 रुपया किलो समेत रोज़मर्रा जे हर शइ जो रेट हथरादू मुक़रर कंदे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहिया आहिनि, जंहिं करे ग़रीब मज़दूर तबिको पंहिंजे बचनि जे ॿिनि वेलनि जी मानी लाइ सख़्तु परेशान आहे। उन मौक़े ते मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे पंगुरो जे रहवासियुनि चयो त तमामु घणे में घणी महांगाई थी वई आहे। महांगाई जे लाइ को बि पुछा गाछा करण वारो कोन्हे। असांजो DC साहब वेठो आहे, उहो पुछा गाछा करण लाइ तयारु कोन्हे। मुख़्तियारकार AC पुछा करण लाइ तयारु न आहिनि। सभु को हिकिड़ो पंहिंजो मन मस्ती वारा अघ पिया हलाइनि। ॿियो जेको बि नोटिस वठण जे लाइ को बि तयारु न आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां अपील था करियूं त महिरबानी करे, चीफ जस्टिस खां अपील था करियूं त महिरबानी करे, वज़ीर आज़म खां अपील था करियूं त महिरबानी करे त हिन ग़रीबनि मिस्किन माण्हुनि जी वार कई वञे, जेको 2 वेला मानी खाई सघनि। कपिड़ो गंदी बीमारी सीमारी जेका आहे सा उन अस्पतालुनि में का शइ न आहे, ऐं अस्पतालुनि लाइ करे महिरबानी करे कि गोरियूं के दवाऊं ॾियनि त उहे माण्हू जेके आहिनि से पंहिंजी जान बचाए सघनि। असां ठोराए आहियूं जेको ग़रीबनि जी हमदर्दी लाइ तव्हां उते आयो, पर असल में आयो त ग़रीब जो जीअण हाणे जंजाल थी वियो आहे। माण्हू कफन जेको आहे उहो ई ॾेई नथा सघनि। एम्बुलेंस आहे त उन हूंदे बि गॾा गॾी इलाज कनि था। खंडु जेका आहे सा ग़रीब जे पहुच खां मथे हली वई आहे। अटो मिस्किननि लाइ आहे ई कोन, जहिड़ो तव्हां सम्झो त 70 रुपया किलो अटो आहे। ऐं उन खां सवाइ स्टॉक जेको करे वेठा आहिनि वॾा वॾा सेठ जेके आहिनि, उहे अॻियां ड्यू जे इंतज़ार में पक सां सुभाणे तेल वधंदो, पहिरीं खंडु वधंदी, ऐं खंड खे जेको आहे क़ाबू करे रखो। उनखे केरु पुछण वारो कोन्हे। ऑफिसर पंहिंजे ऑफिसुनि में महदूद आहिनि। कल जे हिन दौर में माना ग़रीब माण्हू जो जीअर जंजाल आहे, महांगाई तमामु उरूज ते आहे। माना बुनियादी ज़रूरत वारी शयूं जेके आहिनि, अटो, चांवर, खंडु, माना मुर्गी, गोश्त, माना इन्हनि ते चेक बैलेंस बि हुअणु घुरिजे। माना अघु जेके आहिनि माना वेरिएबल आहिनि, बदिलजंदा रहनि था। माना थोरो पेट्रोल महांगो थियो, उहा शइ वधाए छॾी, उहा जॾहिं घटिजे तॾहिं माना कोन थो घटिजे। माना किराया भाड़ा गाॾियुनि जा हर शइ माना ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। हुकूमत सिंध डिप्टी कमिश्नर बदीन असिस्टेंट कमिश्नर टंडोबाऊ खे घुर्जे त रोज़मर्रा जे शयुनि जा हथरादू अघ मुक़रर कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियारियो वञे। कैमरामैन आसफ अली वेड़ो सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेरान टीवी न्यूज़ पंग।